जी, अयाज़ लतीफ़ पलीजो हूअं त सियासतदान आहिनि, पर अयाज़ लतीफ़ पलीजो जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पासा बि आहिनि। हू हिकु उस्ताद बि आहे, वकील बि आहे ऐं उन खां अलावा मोटिवेशनल स्पीकर तौर बि सिंध में हुनजी पंहिंजी सुञाणप आहे। सिंध में ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते हींअर जेको शख़्स सभ खां वधीक ॿुधो वञे थो उन जो नालो आहे अयाज़ लतीफ़ पलीजो। अयाज़ लतीफ़ पलीजे साहब हींअर पंहिंजे फेसबुक वाल ते जेको स्टेटस रखियो आहे उन हवाले सां अॼु पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। अयाज़ लतीफ़ पलीजो साहब छो जो उन जी ज़िंदगीअ जो वधि खां वधि पासो जेको आहे उहो ऑप्टिमिस्टिक सोच रखंदड़ या हू पंहिंजी तक़रीरुनि में सियासत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई या सिंध जो अदब या दुनिया जी शाइरी दुनिया जो अदब उन मां जेकी हवाला खणंदा आहिनि उहे बुनियादी तौर ते उहे पासा हूंदा आहिनि जंहिंमें ज़िंदगी हूंदी आहे, यानी ज़िंदगीअ सां भरपूर जेका सोच हूंदी आहे अहिड़ी सोच जेका बिज़ात ख़ुदि हू पंहिंजे ख़िताब जे अंदरि तक़रीरुनि जे अंदरि हवालनि जे अंदरि इहा ॻाल्हि बि कंदा रहिया आहिनि त खोड़ सारा उनखे अहिड़ा रेफरेंस बि मिलनि था, हवाला बि मिलनि था या अहिड़ा फ़र्द जेके आहिनि उहे उन सां राब्तो बि कनि था जेके उनखे इहा ॻाल्हि ॿुधाइनि था त उन जी तक़रीर ॿुधी करे हू ख़ुदकुशी करणु पिए विया, पर उन जी तक़रीर ॿुधी करे उहे वापसि उन्हनि पंहिंजो फ़ैसिलो तब्दील कयो। ऐं ज़ाहिर आहे त उन जी तक़रीर जे अंदरि जेके पासा हुजनि था उहे पासा मोटिवेशनल यानी ऑप्टिमिस्टिक हुजनि था, ज़िंदगीअ सां मुहबत कंदड़ प्यार कंदड़ ऐं उहे इंतिहाई वॾा हवाला बि हुजनि था। उन करे जॾहिं अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जो फेसबुक ते इहो स्टेटस साम्हूं अचे ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको स्टेटस आहे अयाज़ लतीफ़ पलीजो जो जंहिं हवाले सां असां हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं हीउ जेको स्टेटस आहे अयाज़ लतीफ़ पलीजो जो आहे त सिंधी फार्मूलो यानी सिंधी फार्मूलो। इहो ईअं न आहे त को सॼी दुनिया जे हवाले सां इहो मामिलो आहे, यानी हीउ वाज़े आहे त हीउ सिंधी फार्मूलो आहे। त अयाज़ लतीफ़ पलीजो हिते पंहिंजे स्टेटस ते लिखनि था त सिंधी फार्मूलो सभु मरी वियल अज़ीम ऐं कामयाबु आहिनि ऐं सभु जीअरा नाकाम। अज़ीम ऐं कामयाबु थियण लाइ अव्हांखे फ़ौरन मरणो पवंदो। यानी ही बुनियादी तौर ते इहो आहे त जेकी ज़िंदा आहिनि उहे कामयाबु न आहिनि, जेकी ज़िंदा आहिनि उहे अज़ीम न आहिनि ऐं जेकी मरी विया आहिनि उहे सभु अज़ीम आहिनि ऐं सभु कामयाबु आहिनि, उहे सभु दानिश्वर आहिनि, उहे सभु वॾा आहिनि, उहे सभु ॾाहा आहिनि। पर ज़ाहिर आहे त अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जे मुताबिक़ त जेकी जीअर आहिनि यानी उन्हनि खे जेकॾहिं अज़ीम बि थियणो आहे, ॾाहो बि थियणो आहे, कामयाबु बि थियणो आहे, उन जी शख़्सियत जा समूरा मुस्बित जेके पहलू आहिनि उहे जेकॾहिं साम्हूं आणा आहिनि त उनखे मरणो पवंदो। इन जो हिकिड़ो मक़सदु इहो थियो त हीअ जेका असांजी क़ौम आहे, सिंधी क़ौम जेका आहे उहा मुर्दा परस्त आहे। जीअं मां अव्हां सां अॻु में इहा शइ डिस्कस कई त अयाज़ लतीफ़ पलीजो साहब ऑप्टिमिस्टिक जेका सोच रखंदड़ एप्रोच रखंदड़ हिकु शख़्स आहिनि ऐं हुन वटि हवाला जेके आहिनि घणे क़दुरु हवाला बल्कि हवाला ई उन वटि ज़िंदगी जा जेके आहिनि उहे ज़िंदगी सां मुहबत कंदड़ ऐं कराईंदड़ जेके आहिनि हवाला आहिनि। तंहिं करे हीउ जेको तज़ियो आहे अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जो, हीउ तज़ियो को मनफ़ी तज़ियो कोन्हे। इहो कोन्हे त अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जॾहिं बि ॻाल्हाईंदा रहिया आहिनि त हू मोटिवेशनल यानी जेकी बि आइडियंस हुन जा रहिया आहिनि, चाहे उहे सियासत में हुजनि चाहे सियासत खां ॿाहिरि, ज़ाहिर आहे वकील आहिनि ऐं उन खां अलावा उस्ताद आहिनि, उन खां अलावा हू जिते बि वेंदा आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ख़ासि तौर ते जंहिं नमूने सां हू बयानु कंदा आहिनि त उन जो मोटिवेशनल जेको पासो आहे, इन्फ्लुएंस जेको आहे ॿुधंदड़ ते उनजो जेको असरु आहे उहो वधीक ज़िंदगीअ ॾांहुं लाड़े बीहारींदो आहे ऐं ज़िंदगीअ सां मुहबत करण जो जेको अंसरु आहे उहो वधीक नज़र ईंदो आहे। पर हीअ ज़ाहिर आहे त जेको स्टेटस आहे उहो मनफ़ी स्टेटस इन करे न आहे त हीअ जेका सिंधी क़ौम जे अंदरि तज़ियाती तौर ते उन जी जेका इहा सोच आहे इहा सिर्फ़ु अयाज़ लतीफ़ पलीजो जी सोच न आहे। इहा काफ़ी अरसे खां यानी इन जो जेकॾहिं तव्हां पासो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां बि खणंदव तॾहिं बि त मारुनि मंझि मुयास न त माड़नि मारिस की न की, इहा जेका शिकवा या इहा जेका शिकायत आहे इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां, ऐं थी सघे थो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां अॻु बि हुजे त असां जेके पंहिंजे इर्द गिर्द पंहिंजे माण्हुनि में पंहिंजी क़ौम में मौजूदु आहियूं, पर बुनियादी तौर ते मारवी जे उन्हनि लफ़्ज़नि में मारवी जे रेफरेंस तौरु इहा ॻाल्हि अचे थी त मूंखे उमिरि जी जेका माड़ियुनि जेका आहे उन तकलीफ़ कोन ॾिनी, पर पंहिंजनि माण्हुनि जा जेके रवैया हुआ उन जी जेका एप्रोच हुई उन्हनि जी उन्हनि जी एप्रोच उन रवैये तबाह करे छॾियो, बर्बादु करे छॾियो। सो हीउ बुनियादी तौर ते जेको मामिलो आहे इन मामले खे त असांजी जेका क़ौम आहे उहा मुर्दा परस्त क़ौम आहे।
ऐं अयाज़ जे हवाले सां जेकॾहिं इहा ॻाल्हि आउं कयां पियो त हुन इहो पंहिंजो स्टेटस इहो छो रखियो आहे त तव्हां ॾिसंदो त साहिल लुधियानवी जेकी शाइर आहिनि उहे बुनियादी तौर ते साहिल लुधियानवी उहे शाइर आहिनि जंहिंखे असां इहो चई सघूं था त तव्हांखे जेकॾहिं मायूसी थिए त तव्हां साहिल लुधियानवी खे पढ़ंदा कयो ऐं साहिल लुधियानवी खे जॾहिं तव्हां पढ़ंदव त तव्हांखे ज़िंदगीअ सां मुहबत करण जो हिकिड़ो रेफरेंस मिलंदो, हवालो मिलंदो। तव्हां जेकॾहिं बीमार हूंदव, मायूस हूंदव, डिप्रेशन में हूंदव ऐं तव्हांखे ज़िंदगीअ जे कंहिं बि पासे ते का तकलीफ़ हूंदी त तव्हां साहिल लुधियानवी जहिड़नि शाइरनि खे पढ़ंदव त तव्हां वापसि उथी बीहंदव ऐं ॿीहर ज़िंदगीअ सां ऐं ज़िंदगीअ जे मरहलनि सां विढ़ण जे हवाले सां तव्हां ॿीहर मज़बूत थी ऐं तकिड़ा तवाना थी बीहंदव। पर बावजूदि इन जे तव्हां इहो साहिल लुधियानवी खे ॿुधो हूंदो त कहीं ठुकरा न दे जहाँ को बेदिली से हम, त कॾहिं कॾहिं जेकी तमामु वॾा ज़िंदगी सां मुहबत कंदड़ शाइर हूंदा आहिनि उहे बि दिली तो है न संगो ख़िश्त दर्द से भरना आहे क्यों, मतिलबु रोएंगे हम हज़ार बार कोई हमें सताए क्यों, त ही ग़ालिब बि इन सतह ते वियो आहे त जेकॾहिं तकलीफ़ ईंदी त ज़ाहिर आहे त उहा तकलीफ़ नज़र त ईंदी न। ऐं तव्हां जेकॾहिं शाइर आहियो, अदीब आहियो, दानिश्वर आहियो, सियासतदान आहियो, इन सॼी सूरत हाल में तव्हांखे तव्हां जेके साम्हूं तव्हांजो आइडियंस आहे तव्हां उनखे उमेद त ॾेई सघो था, पर इन सॼी सूरत हाल जे बावजूदि तव्हांखे पंहिंजे आइडियंस, पंहिंजी क़ौम, पंहिंजी आवाम जेका आहे उन जो तज़ियो बि त साम्हूं अचे थो न त तव्हां किथे बीठा आहियो। इहो सिर्फ़ु अयाज़ लतीफ़ अली जो साहब जो हवालो कोन्हे। मूंखे यादि पए थो इन ॻाल्हि करण दौरान त मां कोयटा एयरपोर्ट ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं उते कोयटा एयरपोर्ट ते पहुती हुई त असां उते मौजूदु हुआसीं त ॻाल्हियुनि दौरान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज वारो जेको बयानियो आहे, जेको हींअर बि पीपुल्स पार्टी इन बयानी खे पाण सां गॾु रखे थी ऐं उनखे रखिणो बि पवंदो, त उन दौरान इन ई रेफरेंस तौरु जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सां ॻाल्हि थी हुई त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा चयो हुयो त असांजे मुल्क जे अंदरि डेमोक्रेटिक फोर्स खां वधीक एंटी डेमोक्रेटिक फोर्स आहे। यानी बेशक असां जमहूरियत जे लाइ जिदोजहद कयूं था ऐं उहा जिदोजहद करणी बि पवंदी, पर बुनियादी तौर ते जंहिं इलाइक़े जे अंदरि असां जमहूरियत जे हवाले सां जिदोजहद कयूं था उते जेके माण्हू आहिनि यानी फोर्स जेका आहे यानी अप्रोच जेका आहे उहा एंटी डेमोक्रेटिक आहे। ईअं ई तव्हां ॾिसो त औरतुनि जी आज़ादी जे हवाले सां का बि औरत, को बि फ़र्द, को बि ख़ानदान जेकॾहिं औरतुनि जी आज़ादी जे हवाले सां, लिबरल सोच जे हवाले सां, औरतुनि जी पढ़ाई जे हवाले सां, जीअं शाह लतीफ़ भिटाई साहिब जी सोच हुई, उहो जेकॾहिं शख़्स ॿाहिरि निकिरंदो त उनखे इहा ख़बर आहे त असांजो मुआशिरो औरतुनि जे हवाले सां कहिड़ी सोच रखे थो। तंहिं करे बावजूदि इन जे त औरतुनि जी आज़ादी, औरतुनि जे मुस्बत पासे वारे पहलू खे वधीक उजागर करण जे लाइ बयानु त करणु लाज़मी आहे, इन खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे, पर बावजूदि इन जे समाज जो जेको तज़ियो आहे उहो असांजे साम्हूं आहे त असांजो समाज किथे बीठल आहे। तंहिं करे अयाज़ लतीफ़ अली जो साहिबु तमामु ड्रिघियुनि ॻाल्हियुनि खां पोइ, मुस्बत पहलू ॾियण खां पोइ इन ॻाल्हि ते पहुचे थो त असां जंहिं क़ौम जे अंदरि मौजूदु आहियूं उहा क़ौम जेका आहे तॾहिं तव्हांखे अज़ीम करार ॾींदी, ॾाहो करार ॾींदी, तव्हांखे कामयाबु करार ॾींदी जॾहिं तव्हां ज़िंदा न हूंदव। यानी तव्हांखे कामयाबु थियण जे लाइ, अज़ीम थियण जे लाइ, ॾाहे थियण जे लाइ तव्हांखे मरणो पवंदो ऐं तव्हांखे जेकॾहिं जीअरो रहणो आहे त पोइ तव्हांखे पाण सां गॾु नाकाम, तव्हांखे पंहिंजो पाण सां गॾु यानी की मतिलबु ॾाहा न पर जाहिल पंहिंजो पाण खे तव्हां इर्द गिर्द पंहिंजो पाण खे सॾाईंदा रहो ऐं माण्हू तव्हां ते तंज़ कंदा रहनि ऐं माण्हुनि जी उन तंज़ जे हवाले सां तव्हां उन समाज जे अंदरि ज़िंदा रहो। हाणे ज़ाहिर आहे त इहो जेकॾहिं अयाज़ लतीफ़ अली जो साहिब जो फ़क़ति तज़ियो हुजे हा त इन तज़िये ते पाण गुज़ारो करे सघूं पिया था। ठीकु आहे, इहो तज़ियो आहे, पहिरियों भेरो तज़ियो त कोन्हे, इहो त अॻु में बि ईंदो रहियो आहे ऐं इन तज़िये खे साम्हूं रखंदे जेकॾहिं असां इन खे फ़क़ति गुज़ारे लाइक़ु हिकिड़ी ॻाल्हि सम्झूं, बयान जी हद ताईं सम्झूं त इहा ॻाल्हि ठीकु आहे, इन ते गुज़ारो करे सघिजे थो, पर ज़ाहिर आहे त असां सभु समाज जो हिसो आहियूं ऐं इन समाज जे अंदरि जेको समाज मुर्दा परस्त समाज हुजे ऐं जेको समाज तव्हांखे जीअरे तव्हांजो क़दुरु न करे, जीअं शेख अयाज़ साहिबु वण तव्हां खोड़ सारा हवाला मुंहिंजे ज़हन में बि अचनि था न, हीरा त ॾिसो कनकर न हणो, ईंदो न वरी ही वणजारो, या मतिलबु वञो कवेलियो वञो, वञी पीरीअ खे चओ अञा पियो, जीअं सभु शिकवा शिकायतूं आहिनि, सॼी क़ौम खां शिकवा शिकायतूं आहिनि। त असां पंहिंजे शाइरनि, अदीबनि, ॾाहनि,
असां पंहिंजे इर्द गिर्द सोचींदड़ माण्हुनि खे एतिरो तंग कयो आहे, एतिरी तकलीफ़ पहुचाई आहे जो उहे इन हद ताईं वञी पहुता आहिनि जो उहे शिकवा शिकायतुनि ते अची पहुता आहिनि। इहो हवालो इन हवाले सां बि दुरुस्त आहे। हीअ मुंहिंजी ॻाल्हि थोरी मुख़्तलिफ़ हूंदी पर इहा सम्झण जी ज़रूरत बि आहे त दुनिया जे अंदरि जेकी बि एक्स्ट्राऑर्डिनरी माण्हू हूंदा आहिनि, उहे चाहे शाइर हुजनि, अदीब हुजनि, ॾाहा हुजनि, सियासतदान हुजनि ऐं क़ौमुनि खे लीड कंदड़ हुजनि, उहे पंहिंजे वक़्त खां अॻु पैदा थींदा आहिनि। एक्स्ट्राऑर्डिनरी इन करे उन्हनि खे एक्स्ट्राऑर्डिनरी सॾियो वेंदो आहे त उहे बाक़ी जेके आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। तंहिं करे उन्हनि जी अज़ियत, उन्हनि खे अज़ियत पहुचणु लाज़मी बि फितरत जो हिकु हिसो बि हूंदो आहे त उहो पंहिंजे वक़्त खां अॻु सोचींदा आहिनि। यानी केरु इंसानु आहे जेको जॾहिं ऊंदाही जो दौरु हुजे उन में सोचे त बल्ब जेका आहे पैदा थी सघे थो, या केरु जेको आहे उन पुराणे दौर में वञी तव्हां सोचो, तव्हां पुराणे दौर में वेठा आहियो, तव्हां हिकिड़ो शख़्स अची तव्हांखे चए त मां चंड ते पहुचण जी ख़्वाहिश रखां थो, त पागल ई हूंदो न। त पागल थियणु लाज़मी हूंदो आहे ऐं उहो पागलपन जेको आहे उहो ई इंसान खे उन सतह ते पहुचाईंदो आहे त उहो इंसानु एक्स्ट्राऑर्डिनरी थी वेंदो आहे। त हाणे एक्स्ट्राऑर्डिनरी थी वञणु ऐं तकलीफ़ सहण इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे ऐं उन में गिला शिकवा शिकायतूं उहे नथियूं हुजनि। ॾुखु पंहिंजी जॻह ते हुजे थो, उहा दर्द जी कैफ़ियत जेका आहे, उहो अंदरि जो जेको अहसासु आहे उहो बहरहाल साम्हूं अचे थो। पर ॻाल्हि इहा आहे त छा जॾहिं दुनिया जूं बाक़ी क़ौमूं जिते बीठियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे हलण जे हवाले सां जॾहिं असां पंहिंजो पाण खे रुॻो इन हिकिड़े फार्मूले ते त एक्स्ट्राऑर्डिनरी माण्हू जेको आहे उहो तकलीफ़ सहंदो आहे, तंहिं करे पंहिंजो पाण खे मतिलबु असां उन में ख़ुशफ़हमी में या असां जेका आहे सा जेका ख़ुदि पसंदी में मुब्तला थी करे वाह इहो त थींदो आहे। एक्स्ट्राऑर्डिनरी माण्हू तकलीफ़ सहंदा आहिनि, तंहिं करे ज़बरदस्त असां हाणे एक्स्ट्राऑर्डिनरी थी वियासीं, उन करे तकलीफ़ अचे पई त एक्स्ट्राऑर्डिनरी आहियूं। त इन ॻाल्हि जे बुनियाद ते जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे अॻिते वधाईंदासीं त उहो त ज़बरदस्त आहे, फ़र्द अॻिते वधी सघंदो। ऐं शाबलती भिटाई बि जीअं चयो आहे त लोक वे लह वारो तूं ऊचो उभार, इहे सभु खोड़ सारा दलील ॾेई पाण खे ख़ुशि करे सघिजे थो। पर दुनिया जूं जेकी क़ौमूं आहिनि जिते बीठियूं आहिनि या कंटेम्पररी या असांजे इर्द गिर्द जेकी क़ौमूं आहिनि जेके असांखां पुठिते पियल क़ौमूं हुयूं, जीअं मूं हिते हवालो ॾिनो त अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे सिंधी फार्मूलो, इहो न चयो आहे त इंसानी फार्मूलो, सिंधी फार्मूलो। त मक़सदु आहे त असां जेकॾहिं ॿियनि क़ौमुनि सां गॾु अची बीहंदासीं त असांखे ॿियनि क़ौमुनि सां गॾु बीहण जे लाइ ज़ाहिर आहे त हीअ मुर्दा परस्ती तव्हांखे किथे बीहारींदी। यानी सॼी उमिरि तव्हां मुर्दा परस्ती में जेकॾहिं हलंदव ऐं ज़िंदा, यानी दुनिया में तव्हां ॾिसो हींअर बि जेके वरसी जेका आहे उहा वरसी किथे थींदी आहे, ख़ासि तौर ते असांजे सिंध जे अंदरि वरसियुनि जा प्रोग्राम थींदा आहिनि ऐं दुनिया जे अंदरि सालगिराहुनि जा प्रोग्राम थींदा आहिनि। यानी दुनिया जे अंदरि माण्हू ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि ऐं असां ॾुख वारी कैफ़ियत में ज़िंदा रहंदा आहियूं। दुनिया जे अंदरि उन्हनि जी जेका मूसीक़ी आहे उहा मूसीक़ी जेका आहे उन में फ़क़ति ऐं फ़क़ति दर्द न आहे। तव्हां जेकॾहिं हिंदुस्तान जी फिल्म इंडस्ट्री जो ताज़ो जेकॾहिं उनखे तव्हां रिसर्च कयो त तव्हांखे पंहिंजे दौर में जॾहिं तव्हां ॿार हूंदव त उन दौर में तव्हां उहे फिल्मूं ॾिठियूं हूंदियूं जंहिंमें तव्हां जॾहिं सिनेमाउनि मां ॿाहिरि निकिरंदा हूंदव या VCR ते फिल्म ॾिसी करे ऐं उहे बिल्कुलु आख़िर में जॾहिं तव्हां फिल्म ॾिसी ऐं ख़तमु करे ॿाहिरि निकिरंदा हूंदव त तव्हां रोईंदा ईंदा हूंदव ऐं सिर्फ़ु रोग ई रोग, प्रेम रोग, फिलां रोग ऐं बसि इश्क तबाहियूं। पर उनखां पोइ फिल्म इंडस्ट्री, तव्हां दिलीप कुमार जो किताबु पढ़ी ॾिसो त तव्हांखे हवाला मिलंदा त फिल्म इंडस्ट्री जे अंदरि इहा ॻाल्हि आई त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रोआरणो त न आहे। उनखां पोइ तव्हां ॾिठो त वॾा वॾा अदाकार सुपर स्टार जेके आहिनि उहे उन्हनि फिल्मुनि में कमु कयो, जेके फिल्मूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते मोटिवेशनल बि, पर मुकमल तौर ते उहे मज़ाक़ सां भरियल फिल्मूं हुयूं। ताज़ो ख़ासि तौर ते तव्हांखे अहिड़ी का बि फिल्म न मिलंदी जंहिंजो तारीख़ सां हवालो न हुजे ऐं फ़क़ति उहा क्रिएटिव का स्टोरी हुजे ऐं उन में तव्हांखे मज़ाक़ न मिले। तंहिं करे क़ौमूं तब्दील थी सघनि थियूं। ऐं जेकॾहिं तव्हां इहो सोचो त अयाज़ लतीफ़ अली जो साहिबु जेकॾहिं इहा ख़्वाहिश रखे थो त असांजी क़ौम जेका आहे उहा ज़िंदा परस्त क़ौम थी वञे त तव्हां ॾिसो त हिकिड़े रॉकेट साइंस जीअं चइबो आहे त हिकिड़े मिंट जे अंदरि तव्हां सिंध जे अंदरि उहा तब्दीली ॾिसंदव ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जी को अमरीका साम्राज्य जो को हथु कोन्हे। इहो असांखे पंहिंजे इर्द गिर्द पंहिंजनि माण्हुनि खे मान ॾियणो पवंदो। जिया जेते हा मूं मारू मञिया, इहो तव्हांखे पंहिंजनि राॻियुनि खे मान ॾियणो पवंदो। तव्हांखे पंहिंजे इर्द गिर्द जेके पंहिंजा राॻी आहिनि उन्हनि जी तव्हां मुआशी हालति ॾिसो ऐं ॿियनि जी तव्हां मुआशी हालति ॾिसो। तव्हां पंहिंजनि रांदीगरनि जी मुआशी हालति ॾिसो ऐं ॿियनि जी मुआशी हालति ॾिसो। तव्हां पंहिंजनि अदाकारनि जी मुआशी हालति ॾिसो, ॿियनि जी ॾिसो। तव्हां सहाफ़ियुनि जी ॾिसो, सियासतदाननि जी ॾिसो। तव्हां ज़िंदगीअ जे हर पहलू जी जेका हालति ॾिसो। तव्हां पंहिंजनि औरतुनि जे हवाले सां जेका मिलंदड़ आज़ादी आहे उनखे ॾिसो
ऐं इहो सभु जो सभु सिर्फ़ु इन हिकु फार्मूले में पेवस्त आहे शइ त मुर्दा परस्त, यानी जॾहिं असां मरी वेंदासीं, असांजो जेको फ़नकार आहे, अदाकार आहे, असांजा जेके रांदीगर आहिनि, असांजा जेके सहाफ़ी आहिनि, उहे जॾहिं मौत जे मुंहं में वञी पवंदा तॾहिं असांखे ख़बर पवंदी थी वॾो माण्हू हो, अज़ीम इंसानु हो। ईअं ई असां तव्हां ॾिसो त खोड़ सारियूं ख़्वाहिशूं आहिनि, छो जो टाइम घटि हुजे थो, उन करे उनखे इन हवाले सां वाइंड अप कंदासीं त जेकॾहिं असां फ़क़ति ऐं फ़क़ति तव्हां इनखे यूटोपियाई ख़्यालु सॼो, तव्हां आइडियलिज़म सॼो ऐं अहिड़े क़िस्म जा दलील ॻोल्हे उनखे रद्द करे छॾियो त रद्द करण जो हक़ आहे अव्हांखे, ऐं करे सघो था, पर इहो ज़ाहिर आहे पंहिंजी क़ौम सां नाइंसाफ़ी हूंदी। त असां पंहिंजे दौर में, घटि में घटि असां जंहिं दौर में मौजूदु आहियूं, त असां पंहिंजे दौर में ऐं ईंदड़ जेका नस्ल आहे उनखे मुर्दा परस्त ख़्याल ई, मुर्दा परस्त क़ौम तौरु ई हिकिड़ो तारीफ़ ॾेई हलिया वञूं। उन करे इहो ज़रूरी आहे त असांखे इहो क़ाइल करिणो पवंदो त तव्हांखे पंहिंजनि किरदारनि जी इज़त करणी पवंदी, उन्हनि जी ज़िंदगी में उन्हनि खे मान ॾियणो पवंदो। ऐं सिर्फ़ु इहो न आहे त सिर्फ़ु पंहिंजी क़ौम खे उन जी जेका अप्रोच आहे उनखे इन हवाले सां तब्दील करिणो आहे त उहा मुर्दा परस्ती मां ज़िंदा परस्ती में तब्दील थिए, पर तव्हां बाक़ी जेके हवाला ॾिसो, तव्हांजे ॿारनि ॾांहुं जेको तव्हांजो रवैयो आहे, मासूम ॿार जेके स्कूलनि ॾांहुं वञनि था या ॿार हुजनि था, उन्हनि ॾांहुं असांजो रवैयो कीअं आहे। तव्हांजो औरतुनि जे नाले खणण जे हवाले सां तव्हां पंहिंजा रवैया ॾिसो। रसूल बख़्श पलीअ साहिब जा मुख़्तलिफ़ हवाला, उन्हनि जा तर्जुमा मौजूदु आहिनि, त सभु रांझा जेकॾहिं कनि थियूं, जेकॾहिं हीर रांझा कयो त कहिड़ो फ़र्क़ु पियो, या रांझा जेकॾहिं हीर कयो त कहिड़ो फ़र्क़ु पियो। पर तव्हां अॼु बि पंहिंजो पाण खे ॾिसो त छा तव्हां हिन जदीद दौर में पंहिंजी औरत सां गॾु उन जो नालो खणण खां अलावा, फेसबुक ते उन सां तस्वीरूं शेयर करण जे खां अलावा, तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजनि पुटनि, यानी जंहिं घर में पुटु ॼमंदो आहे त उन में हिकिड़ी ख़ुशी वारी लहर हूंदी आहे, पर छा तव्हां अॼु हिन 21वीं सदी जे दौर में, जिते तव्हांजा समूरा सियासतदान, हिकिड़ो न, सिंध जा समूरा विफ़ाक़ परस्त, क़ौम परस्त, समूरा जेके सियासतदान आहिनि, उन्हनि नियाणियुनि खे इज़त ॾिनी आहे, उन्हनि खे लीड किरदारु जेको आहे पंहिंजनि पुटनि खे पोइते करे औरतुनि खे, यानी पंहिंजे नियाणियुनि खे उन्हनि अॻिते कयो आहे। त पोइ छा असांजी क़ौम जेका आहे उहा पंहिंजनि अॻुवाणनि खे, या शाह लतीफ़ खे असां हिकिड़ो रेफरेंस तौरु साम्हूं रखूं त शाह लतीफ़ जूं समूरियूं सूरमियूं जेके हुयूं उहे औरतूं हुयूं, छा असां वटि समाज उहो मौजूदु आहे? तंहिं करे इन ॻाल्हि खे हिते वाइंड अप कजे थो त जॾहिं अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु इहा ॻाल्हि कनि था त असां मुर्दा परस्त आहियूं ऐं सिंधी फार्मूलो, त इन सिंधी फार्मूले खे तव्हांखे तब्दील करिणो पवंदो। जेकॾहिं तव्हांखे वाक़ई बि अमरीका साम्राज ऐं इहे जेके तमामु हवाला जेके असां इल्ज़ाम लॻाईंदा रहिया आहियूं मुख़्तलिफ़ पासनि ते, उन्हनि जे इल्ज़ामनि खे साम्हूं रखी असां चऊं त तव्हांखे इन समूरनि पासनि ते तव्हांखे रोके केरु थो त तव्हां पंहिंजनि माण्हुनि सां मुहबत कयो। ऐं इन फार्मूला ते जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया, हाणे उन जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया, उहे जॾहिं जोगी जाॻनि ऐं उनखां पोइ जेके जोगी मरी वञनि, इन जे विच ते जेका ज़िंदगी आहे, उहो जाग वारी ॻाल्हि जेका आहे, उहो जॾहिं जाॻिया ऐं वरी जॾहिं जोगी मरी विया, इन जे विच ते जेका ज़िंदगी आहे, सिर्फ़ु फार्मूलो इहो आहे त उनखे उन विच ते हाणे तव्हांजे जाॻण जो इंतज़ारु कयूं त भई जॾहिं सिंधी क़ौम जाॻंदी त उनखां पोइ दमादम मस्त कलंदर थींदो। दमादम मस्त कलंदर करण जी ज़रूरत आहे त हाणे ई करण जी ज़रूरत आहे। तव्हांखे बहादुर थियण जी ज़रूरत आहे त तव्हांखे हाणे ई बहादुर थियण जी ज़रूरत आहे। ऐं उन बहादुरी जे लाइ तव्हांखे पंहिंजो ई असेट आहे, ज़िंदा क़ौम खे इज़त ॾियणु, ज़िंदा फ़र्दनि खे इज़त ॾियणु, ज़िंदा समाज खे इज़त ॾियणु, ज़िंदा समाज जे पहलुअनि खे, मुस्बत पहलुअनि खे इज़त ॾियणु, पंहिंजे औरतुनि खे इज़त ॾियणु, नियाणियुनि खे इज़त ॾियणु, ॿारनि खे पंहिंजो पाण खां वधीक बहितर करणु, VIP कल्चर खे ख़तमु करणु ऐं VIP कल्चर खां हटी करे, जीअं तव्हां ॾिसो हींअर हिकिड़ो कराची में वाक़ियो ज़ेर बहस आहे त हिकिड़ो शख़्स जेको आहे उहो वॾो पैसे वारो आहे, पर मोटर साइकिल हलाईंदड़ शख़्स खे हू पंहिंजी भेण जे साम्हूं तज़लील पियो बीठो करे। हता की मोटर साइकिल वारे जो बि त एतिरो ई हक़ आहे जेतिरो समाज सोशल मीडिया हींअर रिएक्ट कयो आहे, इहो सोशल मीडिया पंहिंजो पाण खां बि सोचे त उन जे अंदरि में इहो जेको सलमान जेको हमरा आहे, उहो उन्हनि जे अंदरि में बि त किथे मौजूदु कोन्हे। उहो बि त किथे बाइक वारे खे ईअं उन जी जेका बेइज़ती न पियो करे, जेकॾहिं हू कार ते वेठो आहे त उहे पंहिंजे जेको आम शख़्स उन जे मोटर साइकिल ते वञे पियो, उन जी ईअं त बेइज़ती न पियो करे या उन जी इज़त नफ़्स ते हमला त न पियो करे। त चवण जो मक़सदु इहो आहे त सिंधी फार्मूलो, अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब जी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त उन सिंधी फार्मूले खे तब्दील कयो
ऐं इहे सभु जेके ख़्वाहिशूं आहिनि जेके अॼु असांखे यूटोपियाई ख़्यालु आइडियलिज़म जे दायरे में नज़र अचनि थियूं। ऐं मुनीर न्याज़ी जी इहा ॻाल्हि असांखे चवणी न पए त न असां ॾिसी सघिया हुआसीं, न असांखा अॻियां शाइर कोई ॾिसी सघिया, तंहिं करे इहा ख़्वाहिश रखो त असां ई ॾिसी वञूं ऐं सिंधी फार्मूलो तब्दील थिए। ऐं सिंधी फार्मूलो तब्दील थिए, असां ज़िंदा परस्त क़ौम थियूं, असां औरतुनि जी इज़त कंदड़, ॿारनि जी इज़त कंदड़, ऐं असां उन्हनि पुराणनि ख़्यालनि खां आज़ादु थी हिकिड़े अहिड़े फार्मूला तहत वञूं जंहिंखे असां सुभाणे जेकॾहिं स्टेटस रखूं सिंधी फार्मूला, त उनजो इहो मक़सदु थिए त असां दुनिया जी क़ौमुनि खे लीड कंदड़ फार्मूला तौरु क़ौम तौरु असां पंहिंजी अलॻि सुञाणप रखूं था।